सिंध जूं हालतूं तमामु घणियूं ख़राब थी चुकियूं आहिनि। असां ॾिसूं पिया त जेके असांजा सिंधी आहिनि उन्हनि खे धारिया जेको आहिनि उन्हनि जी ज़मीननि ते कब्ज़ा पिया कनि ऐं उन सॼे मामले में असांजी जेका फोर्सिस आहिनि ऐं असांजी जुडिशरी आहे उहा बि उन्हनि जी मददगार साबित थी आहे। हींअर ताज़ो अलानू जमाली ॻोठ जेको टंडो बागो जे भरिसां उन्हनि सरकारी ज़मीन ते उहे माण्हू सवे सालनि खां वठी उते पॾ ठाहे वेठल आहिनि। उहे माण्हू ॿनी आबाद कनि था ऐं उहा क्लेम जी ज़मीन आहे, उहा हितां जेके हिंदू लॾे विया उन्हनि जी ज़मीन आहे। उनजे करे उन्हनि जो मालिकाणो हक़ु उतां जे हारियुनि खे मिलणु खपे, बजाए उनजे उते जे मक़ामी माण्हुनि खे जेके सवे सालनि खां वठी उहा ज़मीन संभालनि पिया उन्हनि ते जेको आहे सो रेंजर्स जे थ्रू, कॾहिं जेको आहे सो पुलिस जे थ्रू, कॾहिं वरी जेको आहे सो उतां जा मक़ामी पठाण ऐं मक़ामी जेके सेटलर चऊं असां उहे सभु गॾिजी सिंधी ॻोठ ढाइणु चाहिनि था, सिंधी माण्हुनि खे उतां खां लॾाइणु चाहिनि था, जेका तमामु वॾी हिकिड़ी साज़िश आहे। ऐं असीं इन साज़िश जो ॼमी मुक़ाबिलो कंदासीं ऐं असीं चऊं था त कोर्ट जे फ़ैसिले जी जेको आहे सो असीं उनजी इज़त कयूं था ऐं कोर्ट जो फ़ैसिलो असां पढ़ियो आहे। उन में इहो लिखियलु आहे त इहा ज़मीन जेका आहे त जेसिताईं हाई कोर्ट मां को फ़ैसिलो अचे तेसिताईं इहा ज़मीन जेका आहे मुख़्तियारकार वटि हूंदी, सरकार वटि हूंदी। पर उनजो मतिलबु इहो न आहे त तव्हां पुलिस वठी अचो, पुलिस जे थ्रू कब्ज़ाखोर माफ़िया हथियारबंद गॾिजी पिया अचनि, उहे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद पिया कनि, उते जे माण्हुनि ते ज़ुल्म ज़्यादती पिया कनि ऐं उन्हनि खे ज़ोरी उतां जो कब्ज़ो वरितो पियो वञे ऐं जेको कोर्ट जे फ़ैसिले जी बि हिकिड़ो ग़लति जेको आहे उनजो मतिलबु पियो वरितो वञे। इहो सॼो मामिलो जेको आहे सो इहो तमामु घणो ख़तरनाक मामिलो आहे। असीं इन मामले जी न रुॻो हिन प्लेटफार्म तां उनजी मज़म्मत कयूं था, पर इहो मुतालबो था करियूं ऐं पुलिस खे चेताव था ॾियूं त तव्हांखे को इख़्तियार न आहे त तव्हां औरतुनि, ॿारनि ऐं ॻोठाणनि ते हमिलो करे उन्हनि खां ज़मीन ख़ाली करायो।